नाज़रीन, ધાબેજી लॻ भंभोर ऐं उन जे आसपास नेशनल हाईवे ते लॉकडाउन खां पोइ बंदि कयल यूटर्न शहरियुनि जे लाइ अज़ाब बणिजी विया आहिनि। मुसाफ़िर तौड़े मक़ामी रहवासी परे पासे टपण लाइ 2 किलोमीटर खनि अॻिते वञी रोड क्रॉस करे अचनि था, जंहिं करे खेनि सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी वञे थो। उन हवाले सां पेश आहे शबीर अहमद ख़ासखेली जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ધાબેજી में लॉकडाउन दौरान जेके यूटर्न मुकमल तौर ते बंदि कया विया हुआ उहे अञा ताईं बंदि आहिनि। हिते जा रहवासी हिते मौजूदु आहिनि। अचो असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन हवाले सां हुननि जो छा चवणु आहे। ही जेको यूटर्न आहे इंतज़ामिया पारां बंदि कयो हुआ, तंहिंखे तक़रीबन लॻभॻि 2 साल थी चुका आहिनि। डबल रोड ठहियो त आवाम जी ख़िदमत जे लाइ, पर ही ॿिटे अज़ाब में असांखे मुब्तला करे छॾियो। असांजा ॻोठनि जा रस्ता, हितां जा जेके लोकल रहवासी आहिनि उन्हनि जा जेके रस्ता आहिनि, उन यूटर्न कटरन सभई समूरा बंदि कया विया आहिनि। इन यूटर्न जे करे केतिरियूं ई जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। पोएं हफ़्ते 2 मोज़िज़ शख़्सियतूं हिते ધાબેજી जा जेके इन रोड हादसनि में यूटर्न बंदि हुअण जे करे, रॉन्ग वे इस्तेमालु करण जे करे वीचारा गाॾियुनि जे हेठां अची फोत थी चुका। डीसी ठट्टो ऐं सकाफ़ती जो मिनिस्टर साईं सरदार शाह सां अपील, मोतबानी अपील आहे त तव्हां ॾिसो त ही नेशनल हाईवे ते जेको कट आहे इहो बंदि हुजण जे करे असां जेके मक़ामी माण्हू आहियूं उनखे तमामु घणी मुश्किलात पेश अची रही आहे। असांजो जॾहिं बि कोई बीमारी जो को मसइलो थींदो आहे या को बि मसाइल पेश थींदो आहे त असांखे 2 किलोमीटर लेफ्ट या अॻी साइड ते वञिणो पवंदो आहे, जेका असांखे कट फेराए पोइ असांखे अस्पताल ते पहुचंदा आहियूं। असांजो ही जेको भंभोर शहर आहे जंहिंजो साम्हूं मेन हाईवे ते कट आहे, इहो कट बंदि कयो वियो आहे। असां आला अमलदारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे इहो असां लाइ कट खोलियो वञे। असां लाइ ॾाढी मुश्किलात आहे, हितां जे रहवासियुनि लाइ ॾाढी मुश्किलात आहे। जीअं त को बीमार माण्हू आहे, असांखे हितां यूटर्न वठी हाईवे ते ग़लति रोड तां ग़लति साइड ते वञिणो थो पए। इन लाइ असां अमलदारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे जल्द खां जल्द हिन ते जेको अमल कयो वञे। म्यूज़ियम भंभोर साइट जे हवाले सां हिन वक़्तु मां ॻाल्हि कंदुसि त हिते जेको विज़िटर्स खे वधि में वधि प्रॉब्लम पेश अचे थो उहो यूटर्न नेशनल हाईवे जेको मदीना स्टॉप ધાબેજી वटि आहे, उन जे बंदि हुअण जे करे तमामु विज़िटर्स परेशान था थियनि, जिन खे हिकिड़ो वॾो लॉन्ग टर्न तक़रीबन घारो खां यूटर्न करे उनखे वापसि भंभोर अचणो पए थो ऐं इलाही आवाम अपसेट थिए थी। मुंहिंजो DCO साहब ऐं जेके FW वारा जेके इंतज़ामिया वारा उन्हनि खां गुज़ारिश आहे त इहो यूटर्न इम्पोर्टेंट यूटर्न मदीना स्टॉप वारो खोलियो वञे। ધાબેજી मार्केट जे अंदरि लॉकडाउन जे दौरान ते बंदि थिया आहिनि, अञा ताईं न खोलिया आहिनि। हिकिड़ो रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे, जेका माण्हू हादसे में वफ़ात थी वेंदा आहिनि। असारी क़दीमा भंभोर बि बिल्कुलु वेझो आहे, उनजो बि कट आहे, उहो बि बंदि कयो वियो आहे। इन लाइ DC ठट्टा खे हथ ॿधे अपील था करियूं इनखे कटनि खे खोलियो वञे, ताकी जेका रोज़ जा माण्हू फौत थी वेंदा आहिनि रोड हादसे में बसनि मां। हिकिड़ो हे आहे, ॿियो जेको सुमरे पंप जे साम्हूं कट आहे उनखे बि खोलियो वञे। कैमरामैन रहमान लाशारी सां गॾु शबीर अहमद ख़ासखेली, बहिरां TV न्यूज़ ધાબેજી।